अस्सलाम वालेकुम साथियों। अॼु स्क्रीन ते असां सां साईं आजिज़ लाशारी साईं जो ताल्लुक़ बुनियादी तौर ते मुलाज़मत लोकल गवर्नमेंट सां चालियारो किताब साईं जा छपियल आहिनि, जंहिंमें लोक अदब तारीख़ ते अहम किताब साईं जा छपियल आहिनि। पाण हींअर लोक अदब हिकिड़ी नई स्कीम ते बि पिणु हिकिड़ो रिसर्च वर्क कनि पिया। साईं जा असां तमामु घणा तौराइत आहियूं। साईं तव्हां असांखे टाइम ॾिनो। तव्हां सिंधी अदबी बोर्ड हिकिड़े वॾे ज़माने खां अचो पिया, माज़ीअ खां वठी हींअर मौजूदा दौर ताईं अवां बोर्ड खे कीअं ॾिठो आहे? यकीन मां ईअं चवंदुसि त सिंधी अदबी बोर्ड असांजो उहो क़ौमी इदारो आहे जंहिं असांखे क़ौमियत सेखारी आहे, अदब सेखारियो आहे। क़ौम हमेशह सकाफ़तुनि जी अमीन हूंदी आहे ऐं पंहिंजी सकाफ़त ऐं ॿोली जे ज़रिए सुञाती वेंदी आहे। त हीअ असांजो ॿोली जो इदारो आहे जंहिं मुकमल तौर ते बुनियादु जंहिंखे असीं लोक अदब चऊं। त लोक अदब दुनिया जे अंदरि मूं जेतिरे क़दुरु रिसर्च कयो आहे, पढ़ियो आहे, त सॼी दुनिया जो लोक अदब गॾु कयूं ऐं असांजे सिंधी अदबी बोर्ड जो छपियल लोक अदब, हालांकि सॼी सिंध में लोक अदब अञा बि हज़ारनि किताबनि जी सूरत में मौजूदु आहे जेको न छपी सघियो आहे। पर इन जे बावजूदि लोक अदब स्कीम तहत जेको सिंधी अदबी बोर्ड कमु कयो, असांखे यकीनन न रुगो मां पंहिंजी ॻाल्हि कयां पर पूरी क़ौम जो ॻाठ ऊचो रहंदो। हिन हलंदड़ दौर में असांजे मोहतरम साईं मौजूदा चेयरमैन मखदूम सईद ज़मान आतिफ़ साहिब जन उहो संदन वालिद साहब वारे उन ॻाल्हि खे वरजायो आहे, छो त उहा लोक अदब स्कीम जेका बार बार बंदि थींदी रही। डॉक्टर बलोच साहब जे लाइ मुख़्तलिफ़ आज़माइशूं आयूं ऐं उन्हनि आज़माइशुनि खां पोइ वरी उन लोक अदब स्कीम खे जारी रखण में मखदूम साईं मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जन जो तमामु वॾो किरदारु हो। त हींअर साईं जन जे हिन फ़र्ज़ंद उन पंहिंजे क़ौमियत जे हवाले सां सभ खां पहिरियां अदब जी मुहबत जे नाते सां, ऐं नंबर ॿियो त उन जे वरसे में जेका ॻाल्हि आई संदन वालिद लोक अदब खे तमामु वॾी हथी वठाई। हिन वक़्तु उहो उन स्कीम खां पोइ जेको लोक अदब जो सिलसिलो मुकमल तौर ते बंदि थी चुको हो, हींअर साईं मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला खां पोइ साईं सईद ज़मान आतिफ़ साहिब जन उन लोक अदब स्कीम खे जीआरियो आहे, जीअंदान ॾिनो आहे। ऐं उन लोक अदब स्कीम खे जीअंदान मिलण खां पोइ मुसलसिल तव्हां सां राब्तो रहे थो ऐं बोर्ड में अचणु थिए थो। बोर्ड न रुगो बिल्डिंगुनि जे हवाले सां, इमारतुनि जे हवाले सां पंहिंजे जदीद तक़ाज़ाउनि जो पूरो करे थो, पर पूराओ करे थो, पर उन सां गॾोगॾु जेको हींअर जदीद टेक्नोलॉजी जो इस्तेमालु कंदे सोशल मीडिया ते जेका बि शइ आहे उहा सोशल मीडिया ते अपलोड थिए थी, पेज जे ज़रिए, वीडियोज़ जे ज़रिए माण्हू सभु रिपोर्टूं ॾिसनि पिया। ऐं मुंहिंजी बि इहा ई तमन्ना हुई त उहो लोक अदब जेको असांजो क़दीम अदब आहे उनखे डिजिटल कजे। त मखदूम साहिब जन मौजूदा चेयरमैन साहिब जन यकीन ॾियारियो आहे त इनशाअल्लाह लोक अदब जो जेको कमु पोएं दौर में थियो उनखे हलंदड़ दौर जे तक़ाज़ाउनि मुताबिक़ कमु कयो वेंदो। ऐं उन तहत जेको साईं चेयरमैन साहिब जन मुंहिंजे मथां ज़िमेदारी रखी आहे डायरेक्टरी जे हवाले सां, कोशिशि कयां पियो त उन डायरेक्टरीअ सां गॾोगॾु लोक अदब जा उहे रुख़ जेके अॼु ताईं मैदान ते न अची सघिया आहिनि, छुपजी न सघिया आहिनि, उन्हनि सुगड़नि खे मुतारफ़ कराइजे। ऐं इन में मां हिकु भेरो वरी पंहिंजे मौजूदा चेयरमैन साईं मखदूम सईद ज़मान आतिफ़ साहिब जन खे मुबारकबाद बि ॾियां थो ऐं उन्हनि जो शुक्रियो बि अदा कयां थो। न रुगो शुक्रियो अदा कयां थो, पर मां पंहिंजी तंज़ीम सिंध सुगड़ लोक अदब तंज़ीम सलाद जो बानी चेयरमैन आहियां। उन तंज़ीम जे सभिनी मेंबरनि ऐं उहिदेदारनि जी तरफ़ां दुआगू बि आहियां जिन लोक अदब खे तमामु वॾो उत्साह ॾिनो आहे। तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त असां फ़ख़्र सां चऊं था त सिंधी अदबी बोर्ड जो अॼोको दौरु उरूज जो दौरु आहे। ऐं क़िबला साईं तालिबुल मौला जी ख़ुशबू असांखे मौजूदा चेयरमैन मखदूम सईद ज़मान आतिफ़ साहिब मां उहा अचे थी। साईं जे दौर में, सईद ज़मान आतिफ़ साहिब जे दौर में प्रिंटिंग मशीन सिंधी अदबी बोर्ड खे मिली, किताब हाणे बोर्ड में छपजनि था, बाइंडिंग हिते थिए थी, सभु कुझु हिते थिए थो। उनखां अलावा तव्हां ॾिसो पिया त साईं जे दौर में 250 किताब छपजी चुका आहिनि जंहिंमें रिसाला मौजूदु आहिनि। तव्हां पाण मुसनिफ़ आहियो, चालियारो किताब तव्हांजा छपियल आहिनि, रिसर्चर आहियो। साईं हींअर हिकिड़ी स्कीम मुतारिफ़ कराई त जिन नौजवाननि जा किताब छपियल न आहिनि, साहिब किताब न आहिनि ऐं महांगाई मुआशी सूरत समाजी सूरत तव्हां ॾिसो पिया, त साईं जो ख़्यालु आहे त उन्हनि खे वधि खां वधि उन्हनि जा मसवदा हिकिड़े कमेटीअ मां अप्रूव कराए उन्हनि खे साहिब किताब कयो। इन नज़रिए खे कीअं था ॾिसो? यकीन मां चवां थो त हिन हलंदड़ दौर में तख़लीक़कार लिखंदो आहे ऐं उहे तख़लीक़ूं ख़ासि करे असां सुगड़ सीना दर सीना जेके असांजे लोक अदब खे साडींदा पिया अचनि, उहे पंहिंजो मुसवदो पंहिंजे तख़लीक़ुनि जो उहो जेको हेॾो सारो काराइतो हुनुरु आहे, मणिया ऐं मोती आहिनि,
उन उहे मणिया जा मोती तख़लीक़ुनि जा पाण सां गॾु संदसि मड़ सां गॾु दफ़न थींदा आहिनि। पर मखदूम साहब जी ही जेका राय आहे, यकीनन उहे मणिया जा मोती जेके ॿोली ऐं अदब जे ज़रिए सिंध जी तारीख़ ऐं अदब, जदीद अदब हुजे, क़दीम अदब हुजे, शाइरी हुजे, मकाला निगारी हुजे, तारीख़ तहक़ीक़, जेको मौज़ू आहे इन हवाले सां जेको मखदूम साहब जन जो क़दम आहे उहो तमामु साराह जोॻो आहे। ऐं यकीनन उन्हनि माण्हुनि जे लाइ बि हिकिड़ो इहो तमामु वॾो उत्साहींदड़ अमल आहे जेके पंहिंजे कलम खे रोके चुका हुआ त किताब लिखी छा कंदासीं, छपबा अलाए न छपबा। यकीनन उहे माण्हू जेके नाउमीद थी चुका हुआ उहे उन मायूसी जे मैदान मां निकिरी अचनि ऐं नई उमेदुनि जो जेको उन्हनि वटि नओं हिकिड़ो सिज उभरियो आहे, उन सिज जी रोशनी में अदबी बोर्ड जे तरफ़ां यकीनन उन्हनि जो नालो निरालो रहंदो ऐं अदबी बोर्ड जो छपियल हर किताब तारीख़ जो हिसो आहे। काल मखदूम साईं तालिबुल मौला हुआ, काल अदबी बोर्ड में लोक अदब तहत डॉक्टर बलोच साहब कमु पिए कयो। अॼु मखदूम सईद ज़मान आतिफ़ साहब जन आहिनि। इदारा हूंदा, इदारनि जी तारीख़ हूंदी त उन्हनि जो इहो कयल कमु तारीख़ में अमर रहंदो। सईद ज़मान आतिफ़ साहब जे दौर में ॾिसूं था त साईं जी आमद 2019 में थिए थी। उन खां पोइ बाग बहार जेका ॾिसो था सिंधी अदबी बोर्ड में किताबनि रसालनि जो मयार ॾिसो था, जेका तरक़ी थी आहे, ख़ासि तौर ते सॼियूं ऑफिसूं सेंट्रलाइज़ एसी थी वियूं, अपडेटेड कंप्यूटर, फास्ट इंटरनेट सर्विस, इहे सभु शयूं साईं जे दौर में थियनि थियूं। मुस्तक़बिल जे मनसूबनि ते अगरि असां ॻाल्हायूं था त साईं वटि जेको विज़न आहे सिंधी अदबी बोर्ड आहे त सिंधी अदबी बोर्ड जूं लाइब्रेरियूं हर वॾनि डिवीज़न ज़िलनि में हुजनि ऐं उते बुक स्टॉल बि हुजनि त सिंध जा जेके नौजवान आहिनि पंहिंजे ज़िलनि मां, पंहिंजे शहरनि मां किताब 50% रिआयत ते ख़रीद करे सघनि। जॾहिं त तव्हां पाण ॾिसो था त जेके ॿिया पब्लिशर आहिनि उन्हनि जा किताब उन्हनि वटि कॾहिं बि 50% उते किताब तव्हां न ॾिठो हूंदो, पर बोर्ड जा इंतिहाई मुस्तनद ऐं हिकिड़ा सुहिणा किताब 50% रिआयत सां साईं सईद ज़मान आतिफ़ साहब जी हिदायतुनि ते मार्केट में मौजूदु आहिनि। इन बाबति तव्हां छा चवंदव? यकीनन मां ईअं चवंदुसि त ख़ुदि मां पाण जॾहिं बि बोर्ड ईंदो आहियां को न को किताब ख़रीद करे वेंदो आहियां, छो त मुंहिंजो खीसो, मुंहिंजो ख़र्चु मूंखे इजाज़त ॾींदो आहे त तूं किताब ख़रीद कर। ऐं यकीनन इन हवाले सां मुंहिंजे अहिड़ा खोड़ सारा ॿिया पोरियत लेखक हूंदा जेके किताबनि जी ॻरी रक़म न ॾेई सघंदा हूंदा ऐं साईंअ जे इन यकीनन काराइते क़दम सां न रुॻो सिंधी अदबी बोर्ड जूं उहे लाइब्रेरियूं उन्हनि इलाइक़नि में हूंदियूं, पर इन सहकार ऐं सहूलियत सां मूं जहिड़ो पोरियत लेखक पंहिंजी लाइब्रेरी क़ाइमु करे सघे थो ऐं इहो तमामु सुठो अमल आहे। मुस्तक़बिल जे मौज़ूअनि ते ॻाल्हायोसीं पिया त साईं जिन जो हुकूमत सां ॻाल्हियूं हलनि पियूं त सिंधी अदबी बोर्ड में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो रिसर्च हॉस्टल हुजे ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो रिसर्च लाइब्रेरी हुजे, जिते दुनिया जे कंहिं बि कुंड मां अगरि स्कॉलर्स अचनि था त उन्हनि खे मवाद, रहाइश, अकोमोडेशन, उहा सभु शइ प्रोवाइड कई वेंदी त जीअं बहितर खां बहितर हू तहक़ीक़ करे सघनि। इन विज़न खे मां कीअं था ॾिसो? यकीनन उहे सभई जेको क़दम आहे तहक़ीक़ जे हवाले सां उहो तमामु सुठो ऐं सुहिणो आहे ऐं सरज़मीन सिंध, वादी मेहरान सिंध ही इल्मनि जो मर्कज़ आहे जाम शुरो। ऐं वरी अदबी बोर्ड मां ईअं चवंदुसि त माज़ीअ में जेको कमु कयो, असुल अदबी बोर्ड जो जेको वियन हो, साईं जेको हिन वक़्त ताईं 5 सालनि में कमु कयो आहे ऐं कमु करण जी सोच रखनि पिया, मां सम्झां थो त पोयनि 50 सालनि में बि अहिड़ो कमु न थियो आहे। फ़िक्री सोच जे हवाले सां ऐं रुॻो ई इमारतूं तमीर न आहिनि थियूं, पर उन किताबनि जी तख़लीक़ जे हवाले सां या जिद्दत जे हवाले सां रिसर्चर जॾहिं ईंदा त इहो जेको असांजे मौजूदा चेयरमैन साहब जो ख़्यालु आहे त असां पंहिंजे अदब जेको बि अदबी बोर्ड या असांजे सिंध में छपियो आहे उनखे जॾहिं असां ॿियनि ॿोलियुनि में ट्रांसलेट कराईंदासीं त दुनिया खे ख़बर पवंदी त असांजो अदब केॾो शाहूकार आहे ऐं असांजा अदीब केॾा दानिश्वर आहिनि, जन अहिड़नि ॿोलीअ जे वींझारनि, ॿोलीअ खे बचायो, ॿोलीअ खे वधायो, ॿोलीअ खे वधाइण वीझाइण सां गॾोगॾु ॿोलीअ खे संवारियो। त उहे रिसर्चर जॾहिं असां हिते मुकमल तौर ते इहे इदारा जुड़ंदा त उहे रिसर्चर ख़ुदि हैरान थींदा ऐं ज़रूरत बि आहे ख़ासि करे वादीअ मेहरान सिंध, छो त सिंध माज़ी में हिकिड़ो मुल्क रहियो आहे ऐं अॼु बि असांजे ज़हननि में उहो सिंध मुल्क आहे। ऐं जॾहिं हितां माण्हू वेंदा उहे इहो न लिखंदा त असां जाम शुरे मां, बल्कि उहे चवंदा त असां सिंध मञा ई रिसर्च करे आया आहियूं। त असांजी सिंध जी क़ौमियत जे हवाले सां, ॿोली जे हवाले सां, सक़ाफ़त जे हवाले सां, लोक वरसे जे हवाले सां क़ौम जो तमामु नालो रोशन थींदो। यकीनन मखदूम साहब जन खे इहा ई गुज़ारिश जेको पहिरियां लफ़्ज़ मां चई वियुसि
त संदन वालिद साईं मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला साईं जन जीअं लोक अदब खे उत्साह ॾिनो, हिन वक़्तु पूरी सिंध में को बि अहिड़ो इदारो न आहे जेको लोक अदब जी परघोर लहे ऐं सुघड़नि जी परघोर लहे। साईं जन जीअं असांजे निमाणियुनि गुज़ारिशुनि ते पाण मुहबत वारे अंदाज़ सां नवाज़ियो अथनि, ऐं मां हिकु भेरो वरी बि इहा अपील रखां थो, दरख़्वास्त रखां थो, गुज़ारिश रखां थो त इन लोक अदब जा असांजा लातदाद सर्जनहार बेपहच आहिनि, उन्हनि जे लोक अदब खे ईअं जीअं लोक अदब स्कीम तहत अॻ में कमु थी चुको हिन वक़्तु छपायो वञे ऐं डिजिटल कयो वञे। न रुॻो उन लोक अदब खे छपायो वञे पर उन्हनि सुघड़नि खे डिजिटल अंदाज़ सां पंहिंजे स्टूडियो में महफ़ूज़ कयो वञे, जीअं ईंदड़ मुस्तक़बिल जा जेके ममार आहिनि उहे ॾिसी सघनि, ॿुधी सघनि त असांजा सुघड़ उन्हनि जो अंदाज़े बयां कहिड़ो हो, सुघड़ कचहरी कीअं कंदा आहिनि, ॾोर कीअं ॾींदा आहिनि, गुजारत कीअं ॾींदा, किताब त छपिजी वियो पर उन जो जेको वर्जाव आहे उहो कीअं आहे, त उन्हनि सुघड़नि जे मुख़्तलिफ़ ऐं मुनफ़रिद कचहरियुनि वसीले जेका लोक अदब स्कीम तहत कमु थियो आहे उन सिन्फ़ुनि जे हवाले सां उहे कचहरियूं रिकॉर्ड करे महफ़ूज़ कयूं वञनि, न रुॻो महफ़ूज़ कयूं वञनि पर आलमी लेवल ते उन्हनि कचहरियुनि खे मुतारिफ़ करायो वञे, ख़बर पवे त असांजो लोक वरसो जेको आहे उहो केॾो शानदार रहियो आहे ऐं असांजो लोक अदब ॿोलीअ जो कीअं बचाव करे थो। साईं मां चाहींदुसि त जॾहिं तव्हां डिजिटलाइज़ेशन जी ॻाल्हि कई त आख़िर में हिन वीडियो जे तसलसल सां मां पंहिंजे दोस्तनि खे ॿुधायां त सईद ज़मान आतिफ़ साहिब जे ख़ासि हिदायतुनि ते सिंधी अदबी बोर्ड में हिकिड़ो स्टूडियो क़ाइमु थी चुको आहे जिते ऑडियो बुक्स रिकॉर्ड थियण जी हिकिड़ी स्कीम उहा असीं शुरू कयूं पिया। इंटरनेट ते ॿ वेबसाइटूं आहिनि जिते रोज़ जी बुनियाद ते किताब अपलोड थियनि पिया, उनखां अलावा PDF में बि उते थियनि पिया, जेके बि नवां किताब सिंधी अदबी बोर्ड छापे पियो उहे सभु इंटरनेट ते तमामु जल्दी अपलोड कया वेंदा आहिनि। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे पंहिंजो वक़्तु ॾिनो। लख महिरबानी तव्हांजो जो तव्हां कुझु ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो ऐं ख़ासि करे चेयरमैन साहिब जी महिरबानी जंहिंजे हिदायतुनि तहत अवां जेको कमु खयो आहे डिजिटल अंदाज़ सां, उमेदु आहे त हिन दुनिया जिते मुकमल तौर ते हिकिड़ो ॻोठु बणिजी चुकी आहे। लतीफ़ साईं ईअं फरमायो त मोहबती मेड़े ॻोठु बदिरे हिकिड़ो तनी जे वेड़े पाण ईंदुमि बादशाह। सो हीउ ॿधल ॻोठु जेको आहे मखदूम साहिब जो इनशा अल्लाह इन मञा मणिया जा मोती निकिरंदा।